अमेरिकी टैरिफ मामले ते ॻाल्हियुनि लाइ आला सतही वफ़द अमेरिका मोकिलण जो ऐलान। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमेरिकी टैरिफ वारे मामले ते 2 कमेटियूं ठाहियूं आहिनि। सेक्रेटरी कामर्स जी सदारत हेठि हिकु वर्किंग ग्रुप जोड़ियो वियो आहे। अमेरिका सां ॻाल्हियुनि लाइ आला सतही वफ़द अमेरिका वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त अमेरिकी टैरिफ सबबि पवंदड़ असरनि खे मुंहुं ॾियण ऐं पैकेज हासिल करण लाइ बि कम करे रहिया आहियूं। वापार जे हवाले सां अमेरिका पाकिस्तान जो बहितरीन स्ट्रेटेजिक ऐं सभिनी खां वॾो पार्टनर आहे। पघारदार तबके ते टैक्स जे हवाले सां नाणे वारे वज़ीर जो चवणु हो त पघारदार तबके ते टैक्स घटि लॻंदो या न इहो बजट में तय कयो वेंदो। टैक्स रिटर्न फाइल करण जो तरीक़ेकार आसान कयो वेंदो। टेक्नोलॉजी सां निज़ाम में शफ़ाफ़ियत आणींदासीं। कराची में नवनि चेहरनि ज़रिए मुआज़र कार करण जी कोशिश कई पई वञे। असां नारा हणी कंहिंखे ट्रक जी बतियुनि पुठियां न लॻाईंदासीं। नारनि जी सियासत घणी थी वई। इक़्तिदार न हुजण बावजूद शहरनि जी भरपूर मदद करे रहिया आहियूं। गवर्नर सिंध कामान तेसूरी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। गवर्नर सिंध पारां डंपर हादसे में फोतियल नज़राबाद जे पोयरनि खे प्लाट ॿारनि जी तालीम परवरिश जो ख़र्च अदा करण जो बि ऐलान। कामान तेसूरी जो चवणु आहे त हादसनि जा ज़िम्मेवार डंपर ड्राइवर गिरफ़्तार थिया न ई डंपर मालिकनि फोतियुनि जे वारसनि जी मदद कई। 23 जनवरी ते डंपर 3 ॿारनि जे वालिद खे चिबाटे मारे छॾियो। डंपर हादसनि में फोत थियलनि जे वारसनि खे प्लाट बि ॾींदासीं, माली मदद बि कंदासीं। कोरोना में मुब्तला सदर आसिफ अली ज़रदारी जो कराची जे निजी अस्पताल में इलाज जारी। डॉक्टर आसिफ हुसैन चयो आहे त भारतीय मीडिया ऐं सोशल मीडिया ते सदर जी सिहत बाबति ग़लत ख़बरूं पखेड़ियूं वयूं। सदर जी सिहत बाबति का बि परेशानी जी ॻाल्हि नाहे। सदर आसिफ अली ज़रदारी जी सिहत बहितर थी रही आहे। सदर आसिफ अली ज़रदारी खे सुभाणे या ॿिए ॾींहुं अस्पताल मां डिस्चार्ज कयो वेंदो। सदर जी सिहत बाबति संदसि ख़ानदान पूरी तरह आगाह आहे। सदर जी असां का बि तस्वीर जारी नाहे कई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी गड़ी खुदाबख्श भुट्टो में आमद। शहीदनि जी मज़ारनि ते हाज़िरी भरे फातिह पढ़ी। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी सदर फरियाल तालपुर जी बि शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। सिंध हुकूमत पंजाब हुकूमत जी तर्जमान नज़मा बुखारी जे बयान खे रद्द करे छॾियो। अफ़सोस जो बि इज़हार। सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमून चयो आहे त मनसूबनि जी मंज़ूरी ॾियण सदर जो मैंडेट ई नाहे। छा अव्हां आइन पढ़ियो आहे? मीटिंग्स जी मिनट्स में केनाल जी मंज़ूरी जो किथे भी जिक्र नाहे थियल। वफ़ाक़ी हुकूमत जी हिमायत ख़त्म कराइण शायद पंजाब हुकूमत जी एजेंडा आहे। पीपल्स पार्टी मेच्योर सियासत करे रही आहे। अवामी मुफ़ादनि जो तहफ़ुज़ कंदासीं। सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी न कंदासीं। सिंध में ॾुकार ऐं सख़्त एहतिजाज बावजूद पंजाब चुलिस्तान केनाल समेत तकरारी केनाल जी होॾता न लथो। SUP जो ज़ेन शाह जी अॻवानी में सकरनि खां निकितल बेदारी मार्च हैदराबाद तरफ़ रवां दवा। बेदारी मार्च जे मुख़्तलिफ़ शहरनि मां गुज़रण वक़्तु शानदार आजियां ज़ेन शाह चयो आहे त सिंध वासी हुकुमराननि ते इतबार करण लाइ तयारु नाहिनि। हुकुमराननि जा समूरा दग बंदि थी चुका आहिनि। आवाम हुकुमराननि खे भॼण न ॾींदो। केनाल रिथा कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। तकरारी केनाल खिलाफ सिंध जे वाहन वस्तियुनि पारां एहतजाज पिणियल नुशरो फिरोज़ में सियासी समाजी धुरियुनि जो एहतजाज। खैरपुर में JUI जो तकरारी केनाल्स खिलाफ मार्च ऐं धरणो। मेहड़ में तकरारी केनाल्स खिलाफ सोनारनि जो एहतजाज। कंबल में सियासी समाजी धुरियुनि ऐं डोकरीअ में सिंध अदबी संगत जी रैली। मिठियाणी में शटर बंद हड़ताल बाद मुज़ाहिरो। सन नवाब वली मोहम्मद ठट्टो जैकबाद दादू खानपुर मीरपुर ख़ास तलहार गढ़ी यासीन टंडोजाम बदीन ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज कयो वियो। सिंध जे घरू वज़ीर ज़िया हुसैन लंजाज जी सदारत हेठि गुडू में अमन बाबति इजलास। IG सिंध DIGs ऐं SSPs बि शरीक। इलाइक़े जे चङनि मुड़सनि खे बि इजलास में घुरायो वियो। पुलिस अमलदारनि जे इजलास खे मुख़्तलिफ़ ज़िलनि में अमन अमान जी सूरतहाल ते ब्रीफिंग। काज़ी अहमद वेझो ॻोठ अशरफ मेहरवासी नौजवान ऐं 2 औरतूं कारह इल्ज़ाम हेठि क़त्ल। नासरी पुलिस थाणे जी हद आमरी पुल वारे इलाइक़े में जवाबदार उमर चांडियो पंहिंजी ज़ाल ज़ाहिदा चांडियो भेण अमीर ज़ादी उर्फ गुडी ऐं नौजवान हाकिम महर खे क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए बाद जवाबदार फरार थी वियो आहे। जवाबदारी गिरफ़्तारी लाइ छापा हया। कराची जे गाज़ी गोचबर सां पुलिस पारां मुबैना मुक़ाबले में
ॿिनि फोरुअनि खे मारण जी दावा। पुलिस मूजिब 2 हथियारबंद शहरनि खे फुर करे फरार थियण जी कोशिश करिया हुआ त मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾेवत में 2 फोरू मारिजी विया। न्यूज़ीलैंड T20 सीरीज़ खां पोइ वनडे सीरीज़ में भी पाकिस्तान के शिकस्त ॾेई छॾी। 3 ऐं आख़िरी वनडे मैच में पाकिस्तान के न्यूज़ीलैंड हथां 43 रन सां शिकस्त। क़ौमी टीम 265 रन जे ताक़ुब में 221 रन ते ढेर थी वई। बाबर आज़म 50 ऐं रिज़वान अहमद 37 रन ठाहे नुमाया रहा।